खानपुर महर भरिसां सेप्को अमले जी गिफ़लत नौजवान खां हयाती खसे वरिती आहे। ॻोठ वल्लूदड़े में नौजवान एजाज़ गबोल फ़सुल खे फुहारो करे रहियो हो त ज़मीन ते किरियल बिजली जे 11,000 वोल्टेज वारनि तारनि में विचिड़ी बेहोश थी वियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में शेख हमदान बिन मोहम्मद इस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक़ कई। इस्पताल में ज़रूरी कार्रवाई खां पोइ फ़ौती नौजवान जो मढ़ वारसनि हवाले कयो वियो। संदसि लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे खानपुर महर खां, जिते सेप्को अमले जे लापरवाही नौजवान खां हयाती खसे वरिती। ॿुधायो वञे थो त ॻोठ वल्लूदड़े में नौजवान एजाज़ गबोल ज़मीन ते फ़सुल खे फुहारो करे रहियो हो त उते पट ते पियल बिजली जे 11,000 वोल्टेज वारनि तारनि में विचिड़ी बेहोश थी वियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में शेख हमदान बिन मोहम्मद इस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हुन दम ॾेई छॾियो। फ़ौती नौजवान जो मढ़ इस्पताल में ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। संदसि लाश पहुचण ते घर में कोहराम मची वियो। फ़ौती नौजवान जे वारसनि मुतालबो कंदे चयो आहे त नौजवान जे क़त्ल जो केस सेप्को अमले ख़िलाफ़ दाख़िल करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।